Welcome to Time News Studios. You are watching 10 AM Bulletin. पाकिस्तान में कोरोना वायरस केसेस तोड़े फौतगिन में घटताई अचण लगी 24 कलाकनि में वधीक 35 मरीज़ फौत 1226 नवां केस रिपोर्ट थियण खां पोइ मुतासिरनि जो अंग 2,73,113 थी वियो। सिंध में कोरोना मुतासिरनि जो अंग 1,17,598, पंजाब में 91,901, KPK में 33,220, बलोचिस्तान में 11,578, इस्लामाबाद में 14,841, आज़ाद कश्मीर में 2,023 ऐं गिलगित बल्तिस्तान में 1,952 कोरोना केसेस रिपोर्ट। आलमी वबा सबब हेल ताईं फौत थियलनि जो अंग 5,882 थी वियो। सिंध के मुख्तलिफ शहरनि में तेज़ बरसात, उमरकोट में तेज़ बरसात बाद शहर में ॿोॾ जहिड़ा मंज़र। बरसाती वहकिरे में नंढियूं गाॾियूं लुड़ी वयूं, फसल भी ॿुॾी विया। थरपारकर, मीरपुर ख़ास, सांगड़, हैदराबाद, ॼाम शोरो ऐं टंडो अलाहार ज़िलनि के मुख्तलिफ इलाइक़नि में भी तेज़ वसकारो। कराची के मुख्तलिफ इलाइक़नि में भी हल्की बरसात बाद मौसम खुशगवार। पाकिस्तान में दहशतगर्दी अफगानिस्तान में थींदी आहे। कलदम तहरीक तालिबान पाकिस्तान ऐं जमात अल अहरार दहशतगर्दी में मुलविस आहिनि। गॾियल क़ौमुनि पाकिस्तान में दहशतगर्दीअ बाबति रिपोर्ट जारी करे छॾी। गॾियल क़ौमुनि जो चवणु आहे त कलदम तंज़ीम तहरीक तालिबान पाकिस्तान जी क़यादत अफगानिस्तान मां पाकिस्तान में दहशतगर्द कार्रवायूं कराईंदी आहे। आलमी इदारे भारत में भी दहशतगर्दनि जी मौजूदगीअ ते ॻणिती ज़ाहिर कंदे चयो त भारत में दहशतगर्दनि जी मौजूदगीअ सां पाड़ेसरी मुल्कनि में दहशतगर्दी जो ख़तरो आहे। कराची के इलाइक़े कोरंगी चमड़ा चौरंगी भरसा गारमेंट्स फैक्ट्री के लगल बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो। इंतज़ामिया मूजिब फायर ब्रिगेड जी 3 खां वधीक गाॾियुनि बाहि ते ज़ाब्तो आंदो, को भी जानी नुक़सान न आहे। नवाबशाह भरसां खौफनाक हादसो, 2 सगा भाइर फौत, 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। काज़ी अहमद रोड ते तेज़ रफ़्तार ट्रक ऐं कार में टक्कर थी पियो। हादसे में राहील शाह ऐं सरस भाउ सुहेल शाह फौत, 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। फौतनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कियो वियो। पुलिस जो चवणु आहे त हादसो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो आहे। वधीक जांच कई पई वञे। नैब चेयरमैन, डिप्टी चेयरमैन ऐं प्रोसिक्यूटर जनरल की मुलाज़मत के मुद्दे में वाद की तजवीज़। वफ़ाक़ी सरकार पारां नैब कानून में तरमीम लाइ तैयार कियल मुसवदे में तजवीज़ रखी वई त वफ़ाक़ी ऐं सूबाई टैक्स के मामलन ते नैब कानून लागू न थींदो। टैक्स बाबत जांच नैब बदिरां लाॻापियल इदारा कंदा, जॾहिं त केस फ़ौजदारी अदालत में हलंदा। तजवीज़ुनि मूजिब नैब कानून उन शख़्स ते लागू न थींदो जंहिंजो सिधी या अणसिधी रीत अवामी उहिदेदार सां वास्तो न हुजे। इमरान खान साहब ने हर माफिया को एनआरओ दिलाया। चीनी चोरी में एनआरओ, आटा चोरी में एनआरओ, तेल चोरी में एनआरओ, और सबसे भरकर आपके सामने कुलभूषण यादव के लिए भी एनआरओ। कश्मीर का सफीर बनना था, वो आज कुलभूषण यादव का वकील बन चुका। कहते हैं कि कानून में कहीं नहीं लिखा कि हमें ऑपोजिशन से बात करना था। जी बिल्कुल, कानून में कहीं नहीं लिखा है कि ऑपोजिशन से बात करना था। अगर आपने ऑपोजिशन से बात नहीं करना था तो ऑपोजिशन के बगैर पास करके दिखाए।
जंहिं शख़्स खे कश्मीर जो सफ़ीर थियणो हो उहो कुलभूषण यादव जो वकील बणिजी वियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त हुकूमत जी नीयत ख़राब न हुई त पोइ कुलभूषण बाबति ऑर्डिनेंस छो लिकायो वियो। बिलावल चयो त जेकॾहिं ऑपोज़िशन सां नाहे ॻाल्हाइणो त हुकूमत कानून साज़ी करे ॾेखारे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलावल चयो त इमरान ख़ान हर माफ़िया खे NRO ॾिनो आहे। मुल्क जो अवाम हिक पेज ते आहे, हुकूमत खे वञणो पवंदो। PTI सरकार वधीक इक़्तिदार में रही त जमहूरियत, मैशियत ऐं मुआशिरे खे नुक़सानु पहुचंदो। PP चेयरमैन जो चवणो त असांखे अञा यादि आहे त गुज़िरियल चूंडुनि में कीअं सिलेक्शन कई वई। इन्हनि चूंडुनि में इदारा जेतिरो तकरारी बणिया उनखां अॻु कॾहिं बि एतिरो तकरारी न बणिया हुआ। कोरोना वबा न हुजे हा त अॼु कारो ॾींहुं मल्हायूं। बिलावल भुट्टो ज़रदारी करप्शन जी ॻाल्हि न करे। जेकॾहिं सही एहतिसाब थियो त खेसि ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी वारी फीस बि वापसि करणी पवंदी। वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त बिलावल पर्ची खे सबूत बणाए सियासत शुरू कई। इमरान ख़ान वोट जी ताक़त सां वज़ीर आज़म बणियो। ऑपोज़िशन केॾो बि गोड़ करे खेनि NRO न मिलंदो। सिलेक्शन जी ॻाल्हि कंदड़ बिलावल तारीख़ पढ़े त केरु कंहिंखे डैडी चवंदो। नवाज़ लीग अॻवान SN इक़बाल जो चवणु आहे त ऑपोज़िशन मुतफ़िक़ आहे त हुकूमती पॉलिसीज़ मुल्क लाइ ख़तरो आहिनि। हुकूमत मां छुटकारो हासिल करण लाइ ईद खां पोइ APC में हिकमत अमली जोड़ींदासीं। नून लीग अॻवान वधीक चयो त पाकिस्तान में मार्शल लॉ ऐं जमहूरियत जे बदतरीन मिलाप वारो निज़ाम हली रहियो आहे। रियासत ईअं नाहे हलंदी। PTI हुकूमत 2 सालनि में मुल्क जो ॿेड़ो ॿोड़े छॾियो आहे। मुल्क में लो हाइब्रिड निज़ाम लागू कयो वियो आहे। नवाज़ लीग जी हुकूमत खे पासीरो करे CPAC खे बि दाव ते लॻायो वियो। हाणे CPAC अमली कम खां निकिरी सोशल मीडिया ताईं महदूद थी वियो आहे। पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग पंहिंजे हुकूमती दौरनि में नैब जो कानून तब्दील न करे सघियूं। हाणे एतराज़ वारियो वियो आहे त असां बि खुलियल दिलि सां ॻाल्हियूं करे रहिया आहियूं। परदेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त नैब कानून में तरमीम लाइ हुकूमती तजवीज़ुनि ते ॿधल मुसविदो ऑपोज़िशन हवाले कयो वियो आहे। सूमर ते ॿीहर हुकूमत ऐं ऑपोज़िशन ते ॿधल कमेटी जो इजलास थींदो। ॾिसूं था त इन इजलास में केतिरी अॻभराई थिए थी। मुल्तान में मीडिया सां ॻाल्हाईंदे शाह महमूद कुरैशी चयो त चाहियूं था त रखड़ पंजाब जे अवाम खे पंहिंजा मसइला हल कराइण लाइ लाहौर न वञणो पवे। एडिशनल सेक्रेटरी ऐं एडिशनल IG खे एतिरो बाइख्तियार कयो वञे जो सिहत, तालीम ऐं लोकल गवर्नमेंट जा मसइला थॾे ते हल थी सघनि। चाहियूं था त रखड़ पंजाब लाइ पब्लिक सर्विस कमीशन बि धार ठाही वञे। शाह महमूद कुरैशी तरफ़ां पंजाब जे वॾे वज़ीर खां तरमीमी मुसविदे ते जल्द जाइज़ो मुकमल करण जो मुतालबो। PTI सरकार खे टफ टाइम ॾियण लाइ छा कजे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी BNP सरबराह अख्तर मैंगल सां मुलाक़ात। इस्लामाबाद में ज़रदारी हाउस से मुलाक़ात दौरान ईद खां पोइ APC सूदो सियासी सूरत हाल ते ॻाल्हियूं। मुलाक़ात में BNP तरफ़ां आगा हसन ऐं मीर हमल कलमती भी शामिल। PP अॻवान फरोतुल्ला बाबर, नैयर बुखारी ऐं ॿिया बि मौजूद हुआ। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जे भाउ ज़ियाउर रहमान जो ख़िदमतूं वफ़ाक़ पारां सिंध हवाले करण जो इंकशाफ। काबीना डिवीज़न 22 जनवरी ते ज़ियाउर रहमान खे बदिली करे संदसि ख़िदमतूं सिंध हवाले करण जो नोटिफिकेशन जारी कयो। सिंध सरकार खेसि 3 ॾींहं अॻु कराची जे सेंट्रल ज़िले जो DC बणायो हो। वफ़ाक़ी वज़ीर अली अमीन गंडापुर मुक़ररी लाइ सिंध सरकार ते तनक़ीद कई हुई। हिक महीने में करप्शन के केसेस ते फ़ैसिलो नथो थी सघे। नैब चेयरमैन तरफ़ां सुप्रीम कोर्ट में जमा करायल जवाब मंज़िर आम ते अची वियो। करप्शन के केसेस में 50-50 शाहिद ठाहिण कानूनी मजबूरी करार। जवाब में नैब चेयरमैन केसेस जो बार खणण लाइ अदालतुनि जे तादाद खे नाकाफ़ी करार ॾींदे चयो आहे त हुकूमत खे केतिरा ई भेरा ॿुधायो वियो त अदालतुनि जो अंगु न वधण सबबि
ट्रायल में देर थी रही है। सुप्रीम कोर्ट प्ली बार्गेन ज़रिए रक़म जी वापसी जा इख्तियार बि इस्तेमाल करण खां रोकियो आहे। अहिड़ी इजाज़त मिली वञे त घणा केसिस अदालतुनि ताईं पहुचनि ई न। नैब चेयरमैन सुप्रीम कोर्ट जे स्टे ऑर्डर के ट्रायल में देर जो कारण करार ॾींदे चयो त हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट जे वाज़े कयल उसूलनि ते अमल नथियूं कनि। जवाबदारनि तरफ़ां मुख़्तलिफ़ दरख़्वास्तूं दाख़िल कराइण वारो अमल बि ट्रायल में देर जो कारण करार। नैब चेयरमैन जो चवणु आहे त अदालतुनि तरफ़ां इस्तेमाल थींदड़ सियासी शख़्सियतुनि वारे लफ़्ज़ जी बि ग़लति तशरीह कई वेंदी आहे। हर चीज़ महंगी है। आटा सबसे मेन चीज़ गरीब आदमी के लिए आटा है। 60 रुपये किलो मिल रहा है, 60-62 ऐसे मिल रहा है। बताओ तो तनख्वाह तो वही की वही है, आदमी तनख्वाह भी कम हो गई है और महंगाई इतनी हो गई है, कैसे पूरा करेगा अपना। अटो अघ में मिलंदो 35 रुपया 40 रुपया, हिन महिल माशाला 70 खे वञी लॻो आहे। पोइ कॾहिं 100 ते बि पहुची वेंदो, पर असांखे त वठिणो आहे। अटो मिले तो कम से कम 60 रुपए किलो ऐं घी जेको 140 वारो आहे 170 रुपए किलो थी वियो आहे। तमामु खाइण पीअण जी अशिया खे महांगाई थी वई आहे। असां हुकुमरान से मुतालबो कयां त ॿुधारा तव्हां खाइण पीअण जी अशिया ते तव्हां कंट्रोल कयो ऐं आवाम खे रिलीफ ॾियो। सिंध में हुकूमती इदारा अटे ऐं खंड जे अघनि ते कंट्रोल करण में नाकाम। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ास ऐं ॿियनि शहरनि में अटे जे अघनि में हिक धक सां 20 खां 25 रुपया बाद अवाम जी चेल चिबी करे छॾी। अटे जे बहरान ते वफ़ाक़ी हुकूमत ते तनक़ीद कंदड़ सिंध सरकार जा इदारा बि फ्लोर मिल्स जे हिक हटी अॻियां बेवस बणियल। अवाम दाहियो आहे त ॻाठे टोड़ महांगाई अवाम खां ॿिनि वेलनि जी मानी बि खसे छॾी आहे। हुकूमती इदारा रिलीफ ॾियण बदिरां रुगो नारेबाज़ी ऐं बयाननि ताईं महदूद आहिनि। सिंध सरकार कणक जी बैनुल सूबाई चिरपुर ते पाबंदी लॻाए छॾी। जारी थियल नोटिफिकेशन में खुराक खाते तरफ़ां समूरनि कमिश्नर्स खे अटे जो सरकारी अघ ते विकिरो यकीनी बणाइण जी हिदायत। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त समूरा कमिश्नर्स खुराक खाते जे अमले सां गॾिजी अटे जो हथरादू बहरान पैदा कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कनि। खैरपुर नाथन शाह वेझो होटल ते हथियारबंदनि जी फायरिंग में ॿ भाइर मारिजी विया। वाक़े बाद हथियारबंद फरार। मारिजी वियल केन शाह डिग्री कॉलेज जे क्लार्क मुख़्तियार खुआरो ऐं प्राइमरी उस्ताद नज़ीर खुआरो जा लाश अस्पताल मुंतकिल। जैकबाद वेझो हथियारबंदनि फायरिंग करे ज़मींदार शादी ख़ान जखराणी खे क़त्ल करे छॾियो। ऐं काज़ी अहमद भरसां प्राइमरी उस्ताद जो केलनि जे बाग़ मां लाशत अब्दुल शकूर जोड़ो जो ॻोठ मीर मोहम्मद जोड़ो भरसां केलनि जे बाग़ मां लाश मिलियो। पुलिस लाश अस्पताल मुंतकिल कंदे जांच शुरू करे छॾी। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स हवाले थियूं, तफ़सीली ख़बरूं न ब्रेक।